सांगड़ मावा के ख़बर ॾींदा हाल डिस्ट्रिक्ट रिपोर्टर महमूद कायम खानी की रिपोर्ट मुताबिक टंडो आदम बी सेक्शन पुलिस थाने के हद में गश्त दौरान सोमवार चाकरानी रस्ते ते SHO बी सेक्शन महमद हनीफ उमर ऐं संदसि टीम जो ॿिनि हथियारबंदनि सां आम्हूं साम्हूं मुक़ाबिलो थी पियो। पुलिस खे ॾिसंदे जवाबदारनि मथां सिधी फायरिंग। पुलिस जी जवाबी फायरिंग के नतीजे में आसिम बिरोही नाले एक जवाबदार के जख्मी हालत में गिरफ्तार किया वियो, जंहिंजे कब्ज़े में TT पिस्टल ऐं फुरथियल मोटरसाइकिल पिणु हथ कई वई आहे। जख्मी जवाबदार के फौरी तौर इमदाद लाइ अस्पताल पहुचायो वियो, जॾहिं त संदसि एक साथी ऊंदाईअ जो फ़ाइदो वठी फरार थियण में कामयाब थी वियो। जवाबदार उन खां अॻु में कराची, शहदादपुर ऐं दरिया खान रिंद में संगीन नौयत के केसनि में गिरफ्तार थी चुका है। जवाबदारनि जो वधीक क्रिमिनल रिकॉर्ड ॿियनि थाननि मां मालूम कयो पियो वञे।